बख्शिश संदो सामान बण जी आयो मेहमान नाज़िल जे में कुरान जह जो मथा हुमान रमज़ान मेहरबान रमज़ान मेहरबान। वेलकम बैक नाज़रीन, तव्हां के सही ट्रांसमिशन मेहरबान रमज़ान में एक तो ॿीहर चऊं था भली कार। हींअर साईं असांखे जीअं डेली जीअं साईं सैयद मोहम्मद मीरां शाह बादशाह सुभान अल्लाह प्रोग्राम ॾिसनि पिया पंहिंजे मुरीदनि सां गॾु, ऐं साईं जे बरादरनि पीर तरीक़त रहबर शेर साईं क़िबला सैयद गुल अहमद शाह ऐं साईं पीर सैयद अब्दुल कादिर शाह जिलानी जेके मदीने पाक में वेही करे असांजो प्रोग्राम पहिरें रोज़े खां वठी करे अॼु ॾींहं ताईं ॾिसनि पिया। तव्हांजी वॾियूं महिरबानियूं ऐं तव्हांखे मुबारकबाद पेश कराया आहिनि सकलेन तव्हांखे ऐं तव्हांखे शोएब सुमरो साहब। त हाणे मुंहिंजे ख्याल में त शोएब अहमद सुमरो साहब खां नात ॿुधजे सिंधी में, त तव्हां साईं असांखे कहिड़ी नात ॿुधाईंदा? हाफ़िज़ निसार अहमद कुबर जी तव्हांखे नात ॿुधाईंदासीं इंशाअल्लाह। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। माइक दुरूद पाक सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। दर्दन जी दवा थींदी, दर्दन जी दवा थींदी, आराम मिली वेंदो, दरियाहे शफा वारो पगदार मुहम्मद जो, पगदार मुहम्मद जो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। आयूं उन हबीब जा उम्मती जेको दुश्मन खे दुआ करे, आयो न हबीब जा उम्मती जेको दुश्मन खे दुआ करे, हर उम्मतीअ जी रखे ख़बर, ऐं कबर हशर में शफा करे, जंहिंजो खुल्क आला अज़ीम जेको मोमिन ते रहीम, जंहिंजो खुल्क आला अज़ीम जेको मोमिन ते रहीम, रब साईं मुंहिंजे हुज़ूर खे को सर छॾियो आता करे, आयो न हबीब जा उम्मती भले तू दुनिया जा तबीब घो आज़ाद
नाम चुम भले तू दुनिया जा तबीब को आजान चए रुगो नाम चुम छो त इस्म मुझे करीम जो हर दर्द जी थो दवा करे आयो उन हबीब जा उम्मती केडो हुजी फिक्रात में अहड़ो मज़ो आसलात में केडो हुजी फिक्रात में अहड़ो मज़ो आसलात में रुगो दिल सावे ही दुरूद पढ़ त हजार तो खिनपा करे आयो न हबीब जा उम्मती ये जान जे तान सारवा सारी दुनिया जे तिन सारवा ये जान जे तान सारवा सारी दुनिया जे तिन सारवा ओ कुबरन सार मां छाया हो तो हर घड़ी प्यो सखा करे आयो न हबीब जा उम्मती जेको दुश्मन खे दुआ करे हर उम्मतीअ जी रखे ख़बर ऐं कबर हशर में शफा करे वसल्लम पेश कर रहा हुआ साईं शोएब अहमद सोमरो साहब त साईं माशाल्लाह सां तव्हां कोटिया मां कुझु ॾींहं कोटिया बि विया त उते असांजी ट्रांसमिशन ॾिसंदा आहियूं तव्हांखे कीअं लॻंदी असांजी ट्रांसमिशन अल्हम्दुलिल्लाह सिम टीवी असांखे ॾाढो बहितरीनु लॻो त इन करे असां कोटिया मां हेॾे कराची आया हुआसीं तव्हांजो प्रोग्राम ॾाढो सुठो लॻो अल्हम्दुलिल्लाह तव्हांजी कंपेयरिंग अनाउंसमेंट ॾाढी सुठी लॻी बसि मां त असल में नात ख़ान आहियां त कुझु दोस्तनि जी फरमाइश हुई त तव्हां जेको आहे कंपेयरिंग बि करे छॾियो त इन करे बसि दोस्तनि जी फरमाइश थी वई घणी त बहरहाल असल में त तमामु बहितरीनु करे रहिया आहियो तव्हां अल्हम्दुलिल्लाह अतीक भाई बि हा अल्हम्दुलिल्लाह सुठो ऐं तव्हांजो मेरापुर कीअं आहे तव्हांजो मेरापुर अल्हम्दुलिल्लाह सुठो शहर आहे अच्छा कीअं तव्हांजो सफ़र रहियो कराची ताईं सफ़र पहिरियों त कोयटा खां मेरापुर आयासीं पोइ तव्हांजी